नाज़िर सिंध हाई कोर्ट हैदराबाद दादू पब्लिक हेल्थ खाते में 50 करोड़ रुपयनि जी 30 तरक़ियाती स्कीमनि ते स्टे लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां पब्लिक हेल्थ जे इंजीनियर खे छंड पटीने इफ़्तिताही पत्थर डाइण जो हुकुम ॾींदे लाॻापियल धुरनि खे तौहीन अदालत जा नोटिस जारी करे छॾिया आहिनि। तफ़सील रहियो आहे सलीम मल्हा। जी सलीम। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दादू पब्लिक हेल्थ खाते में 50 करोड़ रुपयनि जे 30 तरक़ियाती स्कीमनि ते स्टे दाख़िल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे। अदालत पारां पब्लिक हेल्थ जे इंजीनियर सब डिवीज़न दादू ते कावड़ जो इज़हार हिनखे छंड पटी आहे। चईन ॾींहंनि अंदरि रिपोर्ट तलब कंदे लाॻापियल जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अब्दुल मुबीन लाको ऐं जस्टिस अरबाब अली हकड़ो ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच में दरख़्वास्त गुज़ार फारूक अमन पंहिंजे वकील मार्फत जेको वकील आहे साजिद ॻोहर उन पारां जेको आहे दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़ुफ़ इख्तियार कयो वियो आहे त दादू पब्लिक हेल्थ खाते जे तरक़ियाती स्कीमुनि ते अदालत जो स्टे ऑर्डर हुअण जे बावजूदि पुराणियुनि तारीख़ुनि में मनपसंद जेके ठेकेदारनि खे वर्क ऑर्डर जारी कया विया जेका अदालत जी तौहीन आहे। दरख़्वास्त गुज़ार मौक़ुफ़ इख्तियार कयो आहे त सिंध हाई कोर्ट जो स्टे ऑर्डर हुजण बावजूदि पब्लिक हेल्थ जोही जे असिस्टेंट इंजीनियर तरक़ियाती स्कीमुनि जो जोही में इब्तिदा पिणु करायो। स्कीमुनि जी इब्तिदा जा फोटू ऐं वीडियोज़ बि रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। अदालत स्टे हुजण बावजूदि जेको आहे इन ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। अदालत स्टे हुअण बावजूदि अवां कीअं जेको आहे हिन जो इब्तिदा कयो आहे जॾहिं त अदालत इब्तिदा जे पत्र ठाहिण जो हुकुम ॾींदे रिपोर्ट तलब कंदे लाॻापियल धुरनि खे तौहीन अदालत जा नोटिस जारी कया आहिनि ऐं ॿुधणी जेका आहे उहा 26 सेप्टेम्बर ताईं मुलतवी कई वई आहे। जी सलीम, जी महिरबानी।